नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में सिंध यूनिवर्सिटी पास उस्तादनि एहसान अली कीरियो, सैयद सबब अली शाह, मोहम्मद मलूक मस्तोई, गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, साबिर हुसैन भट्टी, गुलाम कादिर सोलंगी, खालिद हुसैन वस्तड़ो, तुफ़ैल अहमद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में खेनि पको न करण ख़िलाफ़ भरिया सिटी PEO तइलीम, तालका ऑफिस भरिया खां प्रेस क्लब भरिया सिटी ताईं उस्तादनि सख़्तु एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ सिंध यूनिवर्सिटी पास उस्तादनि चयो त खेसि 2010 ऐं 2011 में PST उस्ताद मुक़ररु कयो वियो, मगर अॼु 9 साल गुज़री विया आहिनि, मगर अञा ताईं पको नाहे कयो वियो। हिननि चयो आहे त साल पहिरीं असां पूरी सिंध में एहतजाज कया, मगर असां स्कॉर्टी मुकमल न थी सघी आहे। हिननि चयो त असांखे जल्द पको करे उस्तादनि मां बेचैनी ख़तम कई वञे। इन मौक़े ते P3 अलफ़ तालका भरिया जे उस्तादनि पिणु संदसि हिमायत में एहतजाज में शामिल थी विया। उस्तादनि मीडिया खे ॿुधाए त ज़िले नौशहरो फिरोज़ जा अटकल 600 सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्तादनि खे पको न कयो वियो आहे। इन मौक़े ते उस्तादनि ऐलान कयो त 9 डिसंबर ते सिंध जा हज़ारे उस्ताद कराची प्रेस क्लब अॻियां धरणो हणंदा, जंहिंमें सिंध जा हर ज़िले जा उस्ताद शामिल थींदा। असांजो एहतजाज रेगुलर करण ताईं जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।